प्यारा ॿारो अॼु असां तीली लफ़्ज़ पढ़ंदासीं। अचो त तीली लफ़्ज़ पढ़ूं। तीलीअ में 4 अखर आहिनि, 2 आवाज़ आहिनि। हीअ बि अलफ़ ये ज़ेरे ई वारी पटीअ जा आवाज़ आहिनि। त ये ज़ेरे ती, लामीअ ज़ेरे ली, तीली। हय ज़ेरे ही, हमज़ा ज़बर ए, ही ए। तय ज़ेरे ती, लामीअ ज़ेरे ली, तेले। अलफ़ मदो आ, हये हे, आहे। रवां पढ़ण जो तरीक़ो। तीली, ही ए, तीली आहे। तीली असांखे बाहि ॿारण जे कमु ईंदी आहे। तीली काठ मां ऐं गंदरफ मां ठहंदी आहे। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे ज़रूरु फॉलो कंदा।